कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। तू भी तसन दातू दहमानी आई घट त कोन आई न। कोई भी अदा सोच मुझी दिल नथी मने त हू मुखे बगैर बुधाए हलिया वञे। लड़ी लिकी लियो पाए लंगड़ी फायदेमंद आहे। हवाल पूरा यो सब खैर। पहिरियां त गुलू गवर्नमेंट डे को गौर कंदो ही ना है। छो त छिछोरेपन में छहर करण सां गॾु गुलू गवर्नमेंट किनारा करण जो कोडियो आहे। मुझे अपनी बाहों में ले लो, मैं तेरे बगैर जी नहीं सकता। सच बोलती हो? कसम से। इन जे लाइ मुंहिंजो हिसो मुंहिंजी तिरीअ ते रख त जीअं गोशू राह वठी रवानो थी पए। गोशू माल त मां भी तोखे जाम ॾिनो आहे। ऐं हू हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि ऐं हू शादी करण था चाहिनि। जेके माण्हू औरताणे आवाज़ ते अगवा थियनि था मोबाइल खे चार्ज करणो पवंदो आहे। हाँ हाँ गुलू मां समझी वियुसि। ओए ज़मीर जानू, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ, बहुत प्यार करती हूँ। इन माल टुटो आई कहिड़ो अटो खुटो थी। ये छोरा वञी जरूर का चूची सोरींदा। हुन करे असांखे भी पंहिंजो मत तैयार करणो पवंदो। कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। तव्हां केॾां विया हो? वो भी मुझे बगैर पूछे। तव्हां इहो सोचो त मुंहिंजे दिल ते छा पई गुज़रे। असां तव्हांखे किथे किथे न ॻोल्हियो आहे। अॼु जे हिन दौर में जंहिं पीउ जी जवान औलाद सिर्फ़ हिकु राति घर न अचे त हुन जे दिल में केतिरा वहम ऐं विसविसा हूंदा। तव्हां त छोकिरियुनि जे इश्क में उन पीउ खे ई विसारे छॾियो जंहिं तव्हांखे पालण लाइ केतिरा ॾुख ऐं तकलीफ़ूं काटियूं हूंदियूं। चाचा साईं, असां खां बि त पुछो असां केतिरा मजबूर हुआसीं ऐं असां मथां केॾी मुसीबत टुटी। हा बाबा, असांखे मामे हैबत अगवा करायो। हाणे त उनखे मामो चवंदे बि शर्म तो थिए। छा उन जो मतिलब त गुल्लू मूंखे इशारनि इशारनि में सच चयो पर मां कन लटार करे छॾी। चाचा शबनम ऐं सितारा अञा हुननि जे क़ैद में आहिनि। असां वज वठी उतां निकितासीं। बाबा कुछ सोचो, उन्हनि वीचारनि सां अलाए छा असर कयो हूंदो। ख़बर अथई बाबा, गोशू नाले हिकु बदमाश साथियुनि समेत असांजे पहारे ते हुयो। ऐं हा चाचा, राति उन्हनि सॼनि शराब पीतो ऐं असांखे भॼी निकिरण जो मौक़ो मिलियो। बाक़ी शबनम ऐं सितारा जी चौकीदारी त इहो मामो हैबत पाण कंदो हुयो। अछोत अली सूबेदार सां मिली उनखे सॼी हक़ीक़त थो ॿुधायां, छो त उन मूंखे कूड़ो समझो पए। बाबा साईं, तव्हां समझो छो नथा? ही सूबेदार छा कंदो? बाबा हैबत खान जा वास्ता वॾनि वॾनि वज़ीरनि, DIGs ऐं IGs सां आहिनि। पोइ बि तकड़ जा 13 ऐं सब्र जा 16 हूंदा आहिनि। बस अदाराज़न, हाण सब्र जी हद ख़त्म थी वई आहे। जॾहिं पाणी सिर खां तार थी वञे पोइ बि गोता खाई उॾण जो इंतज़ार कजे छा? यार मुंहिंजे सब्र खे कमज़ोरी न समझ। मूंखे सोच आई आहे त न्याणियूं उन कमीने जे कब्ज़े में आहिनि। किथे हू? यकीन कर राज़न, दुरूं ऐं राज़न जे रगन में रत साॻो आहे। राज़न हाण कम अहिड़ो कंदासीं जो हैबत जूं ही गूं ॿुधी सॼो तर तमाशो ॾिसण ईंदो।
क्या बिगाड़ा है? मुझे मत मारो, मुझे मत मारो। तुम्हारी भी तो कोई बहन हो, तुम्हें उस बहन का वास्ता, मुझे मत मारो। मैं भी तो आपकी बहन हूं ना, मुझे मत मारो। बस बस देख मुखे जज्बातन जा संजीर विचण जी कोशिश न कर। मुखे कमजोर करण जो तुझो यो नाकाम रहंदो कॾहिं कामयाब न वेंदो। छो त खुशियूं वॾो गंदो माण्हू आहे। मुंहिंजो को बि पंहिंजो न आहे, को बि मुंहिंजो मिट न आहे, को मुंहिंजो अज़ीज़ न आहे। ऐं न वरी का मुंहिंजी भेण आहे। पंहिंजो पाण खे मुंहिंजी भेण न सॾाए, न ॻंढ मूंसां रिश्तो। मूंखे पंहिंजे रत जे रिश्तनि खां नफ़रत आहे, नफ़रत आहे खुशियूं खे। छो त मुंहिंजे रत खे पाया, रत खे। मैंने तो सुना था सिंध के लोग बहुत बहादुर होते हैं और गैरतमंद होते हैं, और तुम्हारे कांधे पर जिस्म की शान अजरक। फिर भी क्यों भाई तुम ऐसे गंदे काम करते हो? क्यों भाई क्यों? न जो मुखे भा तो के चैन तुम मूंसां को बि रिश्तो ॻंढण जी कोशिश न कर। खुशियों खे नफ़रत आहे पंहिंजे रिश्तनि खां। मूंसां मुंहिंजे रत बि मूंखे रुलायो। इन जे करे मूंखे पंहिंजे रत जे रिश्तनि खां नफ़रत आहे। मूंखे कमज़ोर करण जी नाकाम कोशिश न कर। इहो यादि रखजांइ त मां हैबत ख़ान जो ग़ुलाम आहियां। ऐं इन जे लाइ चवंदा आहिनि त जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। मुझे मारकर आपको क्या मिलेगा? प्लीज मुझे छोड़ दे मुझे। हमें जाने दो भाई, प्लीज जाने दो। वेंदीअ त ज़रूर, पर हितां तो न। तव्हांजा लाश वेंदा, लाश। मैं समझ गई, तुम ना सिर्फ नाम के सिंधी हो। सिंधी तो बहादुर और गैरतमंद होते हैं। सिंधी तो अपनी बहन और बेटी पर सर कटवा देते हैं, और तुम एक औरत पे हाथ उठाओगे, और मजलूम औरत पर। तुम सिंधी नहीं हो, तुम तो एक बेगैरत हो। मारो मुझे। भरजा पानी तो मिठो से बार बार पियाई दे। रख बोला गिलास रख। खैरू खैर सां जे पुराणे माग मोटियो त पोइ मतां सुभाणे जो सिज निकिरी न सघे त मयार न मोकिली जाए। छो त गुलू तुंहिंजे विछड़ण जो गम खैरू खे हमेशा लाइ ख़ामोश न करे छॾे। खैरू खुश त गुलू भी ना है, पर गुलू जी गवर्नमेंट जो खात्मो थियण वारो आहे। मुंहिंजी सलाह आहे
त हिबत जी हवेली जे पाछे खां परो परो बि पंहिंजी बादशाही जो तख़्तो हूंदो थींदे अखियुनि सां ॾिसी हाउ ठारे पोइ हलिजे त भली ॻाल्हि आहे, छो त गड़बड़ गोड़ गमसाननि में माल गनीमत हथ अचण जो ख़तरो हूंदो आहे। मस मुर्सी वारी ॻाल्हि कई अथई, बीबी मरे बि ढुंग खाऊं, जे साइण मरे बि ढुंग खाऊं। जीअं नामूमल खे भॼन ॿुधायो त तुंहिंजे घर में नांग आहे, न्याद नौकर खे भुती लठ ॾेई नांग मारण लाइ मोकिलियो। भॼन चयसि लठ त भुती आहे, भॼी पवंदी। नामू चयो मुसलमान मो बि दुश्मन मो, जे नांग मो बि दुश्मन मो। गुरदास मल ईअं नामू मल खे चमाट हणी चयो, ज़ात पात धर्म जो फ़र्क़ु इंसान न रखंदा, भॻवान सभिनि जो हिकु आहे। इंसानियत जो सबक़ु सभई धर्म ॾियनि था, रामायण हुजे या क़ुरान, अल इंसान अशरफल मखलूकात आहे। नामू असां तुंहिंजी इन सोच सां सहमत न आहियूं। अहिड़ी सोच रखंदड़ इंसान जो को बि धर्म न हूंदो। इंसान जो दुश्मन इंसान न पर खूनख्वार जानवर हूंदो आहे। तू न मुल्लो न बांभड़, न गुरु न नानक, न हाफ़िज़ न कारी, पोइ बि तुंहिंजी यारी अहिड़े असूलनि सां। तू अज़ाज़ील जी ग़ुलामी छॾे अबाबील जो पोइ लॻ थियो आहीं। वाइज़ वज़ू करे कंदो कर, सॼी ज़िंदगी भोरे भितर तबाह कयई तर। अड़े तो जड़नि जे लाइ त तोबा जा बि बंद आहिनि दर। वेड़ा वेड़ाए कयासीं दर बदर, इहो ई त आहे असांजो गुज़र सफ़र। संभर संभर त हली ॻोल्हियूं नई ॻाल्हि खे। ख़बरदार, अकेलाई में गहरी सोच सोचण सां इब्लीस अलैहिस्सलाम नाराज़ थींदो आहे। ख़बरदार, पंहिंजे कुलनि ते वेठल मलियाकनि खे पाण में झेड़ो न करायो। बाज़ार ते शैतान, हुकूमत पाकिस्तान। रोज़ी रिज़्क़ रब ॾींदो आहे, इहो असां ते आहे त हिलाल खाऊं या हराम खाऊं। तो पंहिंजो दर इज़राइल जे अचण ताईं खुलियल हूंदो आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजो आहीं यार त पोइ तूं बि थी तयार। मूंसां खण कसम त इहे किना कम सभु ख़तम। पहिरियां पाण थियूं इंसान, पोइ थियूं मुस्लमान। मूंसां वाइदो कर पको, जे ज़िंदगी रही त यारी रहंदी यको। वेह बि यारनि सां तो गिह बि यारनि सां। ही न तुख़ुम तौसर आ पर सोबत जो असर आ। तव्हां बि पंहिंजे यारनि खे, दोस्त दिल वारनि खे सुठे सोबत में आणे सघो था। तव्हां बि पंहिंजे यारनि खे, दोस्त दिल वारनि खे सिधे रस्ते ते आणे सघो था। पैसा ॾुख सां कमाइबा आहिनि पर सवाब सुख सां कमाइबा आहिनि। थोरो चयो घणो समझदा, ॿियो ख़ैर। कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी जायदाद की खरीद ऐं फरोख्त जो बाएतमाद अदारो। बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी माथेलो रोड कोटकी। कंहिं बि दोस्त खे ठहियल जाइ, दुकान या ज़रई ज़मीन या प्लाट वठणो हुजे या ॾियणो हुजे, राब्तो कनि बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी माथेलो रोड कोटकी। फ़ोन नंबर 0302 3197 011। प्रोपराइटर फ़कीर इलाही बख्श सावंत। कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। सिजादा, मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे अंदर में बाह जा शोला तुरमोमन खे अचण दे। ॾिसूं त उहो कहिड़ो तो बूटो बारे। बाबा, चाचा दुरमोहम्मद जे इंतज़ार में सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे। असांजे हथनि में कंगण कोन पातल आहिनि जो वनवाह में वेठल छोकिरी वांगुरु घुंड करे वेही रहूं। अॼु असां हैबत सां हिक कहाणी करे पोइ सां पटींदासीं। हा दा हा, अॼु हैबत खान सां उहो हशर थींदो जे पूरी दुनिया ॾिसी उन मां सबक हासिल करंदी। मूंखे फ़खुर आहे तव्हां मुंहिंजा तोता दिलेर पुट आहियो। अव्हां जहिड़ा अर्दा चौथा चुंग जवान जंहिं बि पीउ जी औलाद हूंदी त उन पीउ जो कंद उचो हूंदो। पर हिननि कुल्हनि खे बि कमज़ोर न समझो। तुरमोमन पहुचे पोइ ॾिसजो
हैबतनाक मौत कंदासीं ऐं उन जे चुड़ियल चोड़तू जागी रखे कीअं था नेस्त नाबूद क्यों। इंतजार जो घड़ियूं खत्म बाबा, तू रुगो हथ खणी दुआ कर असां लाइ, फतह असांजो नसीब आहे। हाँ बाबा हाँ, जे औलाद जे मथां पीउ ऐं माउ जो शफ़क़त जो हथ हुजे उनखे शिकस्त वेझो ई न ईंदी। बाबा जेकॾहिं मुआसीं त शहीद आहियूं, जे बची वियासीं त गाज़ी, छो त बन्यनि ऐं वन्यनि ते सिर ॾियणु असां सिंधियुनि जी सकाफ़त रही आहे। या अली मदद बाबा। अच्छा जा तुम्हारे ये वायात आशिक तुम्हारे को इन हालत में छोड़कर भाग गए। अगर वो सच्चे आशिक होंगे तो वो क्यों छोड़कर भजी गए? अब भी वक्त है, मान जाओ, मेरे साथ समझौता कर लो। ये मेरी सारी माल मिल्कियत जायदाद बैंक बैलेंस तुम्हारा और मैं खुद भी तुम्हारा। बड़ी चोरी मान लो, मान लो। अरे ओ जालिम, तुम हमें जमीन में जिंदा दफन तो कर सकते हो पर हासिल नहीं। हम बोलने वाले उर्दू जरूर हैं पर रहते तो सिंध में है ना। हमने खाया पिया सिंध का है, जिसने सिंध का पानी पिया हो वो मारवी उम्र की बहन तो बन सकती है पर रखेल नहीं। अरे वाह वाह वाह, सिंध में रहने वाली हर लड़की मारवी बन गई तो असा जेड़े हिटलर कहाँ जाएंगे? तुम खुद को मारवी कह सकती हो लेकिन माँ उमर नहीं हूँ, माँ हैबत खान हूँ, हैबत खान। और माँ हिटलर का दूसरा रूप हूँ। हाँ बाबा रुको, तुम इजाजत दो, इन्हें तो पांच साल का है। सॉरी, तुम जल्दी तैयार हो जाओ, मैं मुल्ला को फोन करता हूँ। ना 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 ना, असुल हिनन जा आशिक अचण वारा। मां उन्हनि जे लाइ अहिड़ो त कोड़को अॾे छॾियो आहे, जीअं ई चौथ खां पेर रखंदा कड़क कोड़के में कुए वांगुरु कंदा चर चर, आसण खां पोइ फतकंदा चिकंदा ऐं पोइ ही चिकनियूं चवंदियूं हम राज़ी हैं, मुल्ला को वठी अचो, जो करना है कर लो, हम राज़ी हैं, खुदा के लिए इनको छोड़ दो। मैं उनको चक्कर सा चिकना चूर कर दूंगा। अस्सलाम वालेकुम। झाड़ा खान कुत्ते खां भेजाएं, असां हलियाऊं अंब पटण। तकड़ कम शैतान जो, उस्ताद जो अदब करण जरूरी आहे। बाक़ी मास्तर उहे त सभिनि खे ख़बर आहे बाबा, उहे वीज़ा ते वियल आहिनि। बाक़ी डॉक्टर त मरीज़नि खे प्राइवेट हॉस्पिटल में अचण लाइ आमदा था कनि। वकील त अबोज माण्हुनि खे गटा ॾेई वधाइण ऐं छुड़ाइण जा दिलासा पिया ॾियनि। ख़बरदार, जल्दबाज़ी जान खे जोखो ॾेई सघे थी। नकुली बिज बाण ऐं दवाउनि जो कारोबार अरूज ते आहे। खाधे पीते जी शयुनि में मिलावट करे डॉक्टर जी रोज़ी वधाइण जो कमु तेज़ आहे ऐं उन सां इज़राइल खे बि सहूलियत मिलंदी आहे। वॾनि जी सलाह न वठण सां अॻिते आयल इलाइक़ा पुठिते हलिया वेंदा आहिनि। ऐं हा, जंग में हथियार सां गॾु अकुल जो इस्तेमाल भी ज़रूरी आहे। अड़े या कड़ी लबाड़ शुरू कई थो? शराफत सां हलिया वञो, मुंहिंजो रस्तो न रोकियो। मुंहिंजे अखियुनि में खून सवार आहे। किथे ईअं न थिए जो यारनि जूं बाहियूं होतारनि मां निकिरनि। हलो दा तो पाण हलूं। हरू भरू जा चेहरनि सां मथो खपाए वक़्तु न विञाए, छो त हिन वक़्तु असांजो हिकु मिंट भी क़ीमती आहे। ही रेडियो अरबुस्तान, पाकिस्तान, हिंदुस्तान गॾियल क़ौमुनि जे इदारे खां बि कमु मथे आहे। नसीहत सम्झणु, वसियत पूरो करणु सुठो अमल आहे। उल्लू घासलेट में तीली ॿारण छॾे ॾिनी आहे। चङाई कुते जी जोयारो पहाको
बिल्कुल ही सही आहे वञी थिया ख़ैर आया ॻाल्हि ॿुध हैबत हट जी गजर न आहे जेके खणी ऐं खाई वञिजे इरादो अटल हुजे न त मंज़िल माण बि आहे हिमत मर्दा मदद ख़ुदा नियत साफ़ मुराद हासिल असांजी दुआउनि सां गॾु असां बि तव्हां सां गॾो गॾु आहियूं बिजली खे हथ लाइण सां करंट त लॻंदो आहे कंहिंखे क्रॉस करण वक़्तु इशारो ॿारणु ज़रूरी आहे अल्लाह वाही अकेलो आयो आहीं तूं मोहम्मद संगत किथे अथई दिल जाए कर सौट राज़न रुगो मुंहुं आंधारो थियण ॾे ओए कुल कचे जा काटकू कठा करे ऐबत ते अहिड़ो त हमिलो कंदासीं जो हाणो के हिटलर जी तारीख़ जो बाब हमेशह लाइ बंदि थी वेंदो छोकिरा त जज़्बात में अची हथियार खणी हितां निकिरी विया ऐं हू हिन महिल हैबत जी हद में हूंदा छा तूं हुननि खे मौत जे मुंहं में मोकिले तूं हिते वेठो आहीं मां उन्हनि जी अखियुनि में हैबत जी तबाही जो मंज़र ॾिठो आहे रोकण जी घणी कोशिश कई पर हू न मुड़ी ऐं मूंखे पक आहे त हू अॼु जी उमिरि जो कोट केरे ज़रूर पाणींदा भलियल आहीं राज़न ही हैबत अॼु जो उमिरि न पर वक़्त जो ही फ़िरौन आहे अहिड़ो तयार विछायो हूंदो जो उन जे फंदे में पाण खे फासाए असां खां उबता कम वठण जी तयारियुनि में हूंदो राज़न हिते बि वक़्तु न विझायूं हल त पाण बि हथियार खणी हलूं हाँ यार अरे रहो मुंहिंजे ॻोठ में खाओ मुंहिंजे ॻोठ में फुटियूं चूडण वारी वलीदा कदे छो साईं असां त ज़मीर साहब खे मज़ूरी पूरी जी अधु ॾाण थो चाहे अरे तव्हांजा अब्बा ॾाॾा असां वटि सॼी ज़िंदगी छेड़ कमाए कमाए मरी विया उहो बि 8 मानीअ ते तव्हांखे 8 मज़दूरी मिले थी अञा ॿियो बरो खपेव अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ जो को बि माण्हू बेहद फुटियूं चूडण वियो त उनखे मां हीअरे गदह जे पेट में सिबराए छॾींदुसि रमैया बता भैया मैंने दिल तुझको दिया अज जो डी अवां खे इजाज़त मां त आला लकड़ भञाए रखिया हुआ वञो अज तव्हां खे फुल इजाज़त आहे जिथे वञी फुटियूं चूंडियो वञी चूंडियो अज मां ॾाढो ख़ुशि आहियां मुंहिंजी दिलि थी चवे मां नचां गायां रमैया बता भैया रमैया बता भैया कातिल रिश्ता कातिल रिश्ता तेरे आहियां हितड़े आहियां कातिल रिश्ता कातिल रिश्ता कातिल रिश्ता